वारो कर चाइना जे ताले मुआंडा सिंध गवर्नमेंट तरफां असांजी घरवारीअ जा जेके 25,000 रुपया आया आहिनि जल्दी कढी ॾे को वठी अचूं राशन पाणी वटा आहियूं चोलो चबाड़ींदा। अरे बाबा डिवाइस कम नथी करे तोखे पैसा ॿाहिरियां कढाए ॾींदुसि पर 5,000 रुपया कमीशन लॻंदई। जेट जा पुट जेकॾहिं डिवाइस ख़राब आहे त पोइ आंगूठे लाइ वेठो आहीं हिते दुकान जे शटर मुआंडा लॻे थो तव्हां डिवाइस माफ़िया मुंहिंजे हथां मरंदा वे। हिकु त असां गुरबत ऐं बोर्ड जा सतायल ॿियो वरी तव्हांजूं हराम पायूं घुरो त वॾा पादर था छा तेड़े तव्हांजो एतिरो मथो ख़राब थी वियो आहे जो वताओ ग़रीबनि जा पैसा कटींदा। अहिड़ो चेड़ न दाबो वञी ॿियनि ते कर कारा कंहिं जाइ जा। जेकॾहिं 25,000 रुपया कढाइणा अथई त लाइन में बि 5,000 रुपया कमीशन लॻंदई। बाबा जिते किथे रिश्वत जो जान लॻो पियो आहे असां घटि छो कयूं। मां चवां थो अहिड़ी ताज़ी कंदोसां मूंखे बि घणा ॾींहं थिया आहिनि कंहिंखे मार नाहे ॾिनी हथनि में ख़ारिश बि थिए थी सम्झी वञ मुंहिंजी ॻाल्हि खे। अरे बाबा तव्हांजा शनाख्ती कार्ड बि एक्सपायर आहिनि ऐं तुंहिंजी घरवारी जो फिंगर प्रिंट बि कमु नथो करे। उचरी जा पुट मुंहिंजी घरवारी सॼो ॾींहुं वारी पने सां फिंगर खे रगड़ियो आहे। शनाख्ती कार्ड बि असांजा नवां ठहियल आहिनि। अरे बाबा केतिरियूं बि ॻाल्हियूं कर कम रिश्वत खां सवा कोन थींदो ई ॻाल्हि कयां सिधी। ईअं चओ न इहा दांगी शुरू में ई मले छॾियो आहे तोखे कट बाबा 5,000 हाणे छा कयूं ही सिंध आहे अॻे आसिफ ज़रदारी असांखे थोरो लुटियो आहे हाणे तव्हां बि लुटियो असांखे। असां त रिश्वत ॾेई ॾेई तव्हांखे हथनि सां हेरको करे छॾियो आहे। अरे बाबा बिना रिश्वत जे तुंहिंजो कमु कयूं तूं कहिड़ो मुंहिंजे चाचे जो पुटु आहीं। बाबा पैसा बैंक तमाशा देख सिधो थी करे लाइन ते बि घणी क्याड़ी न आण ऐं 5,000 पंहिंजो जल्दी करे कड़कणो नोट आणाए त तोखे 25,000 रुपया कढी ॾियां। बाबा जेतिरे ताईं क़ाइदे आज़म जो दीदार न थींदो एतिरे ताईं कमु कोन हलंदो। सिंध वासियो हाणे ॾिसो सॼो कसूर तव्हांजो आहे हथनि सां तव्हां रिश्वत ॾेई ॾेई हितां जे हर महकमे खे ख़राब करे छॾियो आहे। तव्हांजी इन ग़लती जे करे माण्हू एतिरा ज़ालिम थी विया आहिनि जो सैलाब मुतासिरनि जो माल बि नथा छॾनि। हाणे सुजाग थियो बेली सिंध वासियो तव्हांखे अगरि किथे बि डिवाइस माफ़िया ग़रीबनि जा पैसा कटींदे नज़र अचे उनजी शिकायत फौरन आला इदारनि ताईं पहुचायो।